खानपुर महर वेझो प्राइमरी स्कूल जी छित जा चापुड़ किरण सबब 4 शागिर्द सख्त ज़ख्मी थी पिया। ज़ख्मियुनि में अब्दुल कादिर, निसार अहमद, फैसल गदाणी समेत अहमद नाले शागिर्द शामिल आहे। ज़ख्मियुनि खे तिबी इलाज लाइ मक़ामी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। जॾहिं त शागिर्दनि जे वारसनि पारां तालीम खाते ऐं लाॻापियल इख़्तियारनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर प्राइमरी स्कूल जी इमारत जो बंदोबस्त करे जानी नुक़सान थियण खां बचायो वञे। मदेजी जे ख़ानगी स्कूल में फीस जमा न कराइण तां स्कूल इंतज़ामिया पारां शागिर्दनि खे स्कूल मां धिका ॾेई ॿाहिरि कढी छॾियो। शागिर्दनि जे वालिद कामरान अंसारी चयो त स्कूल जे हेड मास्टर आसिफ तईम हथरादू स्कूल जी फीस में वाध कई आहे। गुज़िरियल महीने 22,000 रुपया फीस जमा कराइण बावजूदि बक़ाया रक़म जो जवाब ॼाणाए मुंहिंजे 4 ॿारनि खे स्कूल मां कढी छॾियो आहे। हुन वस वारनि खां मुतालबो कयो त ख़ानगी स्कूल ख़िलाफ़ नोटिस वठी इंसाफ़ ॾिनो वञे। रसूलाबाद भरिसां ॻोठ कोड़ो सेतो मां 9 लखी वाह क्रॉस करण दौरान 2 पोरियत सिंधु दरिया जे तेज़ वहिकरनि में पेर तिरकण सबब ॿुॾी विया। हिकु पोरियत इरफान अली अबड़ो ॿुॾी फ़ौत थी वियो, जॾहिं त संदसि साथी इमामदीन सोलंगी खे गिणती जोगी हालत में बचायो वियो आहे। फ़ौतीअ जे लाश ऐं संदसि साथीअ खे तिबी इलाज लाइ मक़ामी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। डिगड़ी भरिसां मुरीद शाख में घारो पवण सबब आबादगारनि जा तयार फसल पाणी हेठि अची विया। ॻोठ नंगर मीरजत जे आबादगारनि पंहिंजी मदद पाण तहत करे घारे खे बंदि करे छॾियो। घारे जो असुल कारण शाख ते तामीर थियल मोरी आहे। पाणी जो गुज़र न थियण करे शाख खे घारो पइजी वियो। भाणोट में नानड़नि जे घर आयल 8 वरनि जी मुर्क मला पाणी जी मोटर मां करंट लॻण सबब फ़ौत थी वई। फ़ौतीअ जो लाश घर पहुचण ते घर में कोहराम मची वियो।